अस्सलाम वालेकुम दोस्तों भावल जो टाइम पूरो थियो आहे। वक्त जाता भावल मारियो वेंदो ही जेको हाणे किस्तां अचण वारियूं आहिनि। भावल बिल्कुल दोस्तों इन जो करेक्टर पूरो थी चुको आहे ऐं वक्त जेको आहे पंहिंजे चाचे खे मारींदो इहो इल्ज़ाम लॻंदो मीर मूसा ऐं दरिया खान वारनि जे मथां ऐं इहो टाइम भी अनक़रीब अचण वारो आहे। छा दोस्तों वाकई इन में केतिरी सच्चाई आहे? ईअं थींदो वाकई भावल जहिड़ो माण्हू ड्रामे में ख़त्म थियण वारो आहे? बिल्कुल दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी जरूर सब्सक्राइब कयो। तव्हांखे सॼी अपडेट सॼी मालूमात तव्हांजे साम्हूं रखंदासीं। हिकु हिकु लफ़्ज़ तव्हांखे खोले ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जे बारे में। अॼु रिव्यू ऐं रिएक्शन कंदासीं इन वीडियो इन तकरार ड्रामे जी किस्तनि जे बारे में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां बिल्कुलु वक़्तु आयो बि इन जे लाइ आहे। हाणे थी सघे थो कुझु किस्तनि में वधि में वधि 8-10 किस्तां 12 किस्तनि जे अंदरि ऐं भावल खे जेको आहे वक़्तु मारे यानी पंहिंजे चाचे खे इहो इल्ज़ाम मूसा वारनि जे मथां लॻाईंदो। अचण वारनि किस्तनि में इहो ईअं थी सघे थो ऐं राणी खे बरगलाईंदो, उन खे चवंदो इहो मीर मारियो आहे, तूं मीर ॾे वञणु चाहीं थी, इहो कमु मीर कयो आहे, बदिलो वरितो आहे मीर पंहिंजी भेण जो अहिड़े हिसाब सां जीअं हू राणी नफ़रत करे मीर खां ऐं वक़्त सां निकाह करे। ऐं इहा पूरी प्लानिंग नवाब खान जी आहे। नवाब खान जे चवण ते वक़्तु इहो अनक़रीब कंदो ऐं अगरि ईअं थियो त पोइ दोस्तों वरी को ॿियो नओं करेक्टर को नओं अदाकार वरी ड्रामे में ज़ाहिर थींदो। इन ड्रामे खे तुरी जे वल जीअं वधाइण जे लाइ काफ़ी सारा इक़्तिदाम कया पिया वञनि ऐं थींदा बि सही। इहा अपडेट सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। जॾहिं इहो वाक़ियो थिए त पोइ तव्हां सम्झी वञिजो इहा उदासी टीवी वारे अपडेट ॾेई छॾी हुई। ख़ुदा हाफ़िज़।